ओम शांति। अदिति मुंडे तारीख़ आहे 11/6/2025 और मीठा मीठा बाप दादा चवनि था मीठी मीठी ॿार तव्हांखे हाणे तव्हां बेहद जी पवित्रता खे धारण करिणो आहे। तव्हांखे बेहद जी पवित्रता अर्थात हिकु बाप जे सवाइ ॿियो कोई बि यादि न अचे। प्रश्न 52 वर्ष वठण खां पहिरियों जो पुरुषार्थ ऐं उन खां पोइ जी स्थिति जो में छा अंतर आहे। उत्तर आहे जॾहिं तव्हां बाप खां वरसो वठंदा आहियो त देह जे सभु संबंधनि खे छॾे हिकु बाप खे यादि करण जो पुरुषार्थ कंदा आहियूं ऐं जॾहिं वरसो मिली वेंदो आहे त बाप खे भुलिजी वेंदा आहियूं। हाणे वरसो वठिणो आहे, इन करे कोई बि नयो संबंध न जोड़णो आहे, न त भुलिजण में मुसीबत थींदी। सभु कुझु भुलिजी करे हिकु बाप खे यादि करो त असांखे वरसो मिली वेंदो। जेतिरो सभु कुझु भुलिजी करे हिकु बाप खे यादि कंदव ओतिरो उच पद पाए वठंदासीं। गीता ये वक़्तु वञे थो। ओम शांति। मिठी मिठी रूहानी ॿारनि प्रति बाबा सम्झाइनि था ज्ञानी ऐं अज्ञानी कंहिंखे चइबो आहे। ये सिर्फ़ु तव्हां ब्रह्मण ई ॼाणंदा आहियो। ज्ञानी ऐं अज्ञानी कंहिंखे चइबो आहे, इहे तव्हां ब्रह्मण ई ॼाणंदा आहियो। ज्ञान आहे पढ़ाई जंहिंमें तव्हां ॼाणे विया आहियो कि असां आत्मायूं आहियूं, उहा असांजो परम पिता परमात्मा आहे। तव्हां जॾहिं हुतां खां मधुबन वेंदा आहियो त पहिरियों ज़रूरु पंहिंजे खे आत्मा सम्झंदा आहियो। असां वेंदा आहियूं पंहिंजे बाबा वटि। बाबा शिव बाबा खे चईंदा आहियूं। शिव बाबा आहे प्रजापिता ब्रह्मा जे तन में, उहो बि बाबा थी वियो न। तव्हां घर खां निकिरंदा आहियो त सम्झंदा आहियो असां बाप दादा वटि वञूं था। तव्हां चिठी में बि लिखंदा आहियो बाप दादा, शिव बाबा, ब्रह्मा दादा। असां बाबा वटि वेंदा आहियूं। बाबा कल्प असांखे मिलंदा आहिनि न। बाबा असांखे बेहद जो वरसो ॾींदा आहिनि। बाबा असांखे बेहद जो वरसो ॾींदा आहिनि, बेहद पवित्र ठाहींदा आहिनि। पवित्रता में हद ऐं बेहद ॿई अची वेंदा आहिनि। तव्हां पुरुषार्थ कंदा आहियो बेहद पवित्रता जो। बेहद पवित्रता अर्थात सतो प्रधान। बेहद पवित्रता अर्थात हिकु बेहद बाप जी यादि ॿियो कोई यादि न हुजे। इन में पोइ नंबरवार थी वेंदा आहिनि। तव्हां बेहद पवित्र सतो प्रधान ठहिण लाइ पुरुषार्थ कंदा आहियो। उहे बाबा ॾाढा मिठा आहिनि। ऊच ते ऊच भॻवानु आहे ऐं बेहद जो बाबा आहे। सभिनि जो बाप आहे न। तव्हां ॿारनि ई पहचानियो आहे। बेहद जो बाप सिधे भारत में ई ईंदा आहिनि, अची करे बेहद जो सन्यास कराईंदा आहिनि। सन्यास बि मुख्य आहे न, जंहिंखे वैराग्य चइबो आहे। बाबा सॼी पुराणी छीछी दुनिया सां वैराग्य दिलाईंदा आहिनि। ॿार इन्हनि सां बुद्धि जो योग हटाए ॾियो। इन्हनि जो नाम ई आहे नर्क दुखधाम। ख़ुदि बि चईंदा रहंदा आहिनि। कोई मरंदो आहे त चईंदा आहिनि स्वर्गवासी थियो न, कोई मरंदो आहे त चईंदा आहिनि स्वर्गवासी थियो, त नर्क में हुयो न। हाणे तव्हां सम्झंदा आहियो इहे जो चईंदा आहिनि उहा रॉन्ग आहे कि उहो स्वर्ग में न वियो। बाप राइट ॻाल्हि सम्झाईंदा आहिनि स्वर्गवासी ठहिण जे लाइ। हाणे ई पुरुषार्थ करिणो हूंदो आहे न। बाबा राइट ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि असांखे स्वर्गवासी ठहिण लाइ। बाबा हाणे असांखे राइट ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि। स्वर्गवासी ठहिण लाइ सवाइ बाप जे ॿियो कोई पुरुषार्थ कराए न सघंदो आहे। स्वर्गवासी ठहिण जो बि पुरुषार्थ करिणो पवंदो। माण्हू त ईअं ई लिखी छॾींदा आहिनि। तव्हां हाणे पुरुषार्थ करो था। 21 जन्मनि जे लाइ स्वर्गवासी ठहिया आहियो। ठाहिण वारो बाबा आहे। उन्हनि खे चइबो आहे हेवनली गॉड फादर। ख़ुदि अची करे चईंदा आहिनि ॿार असां पहिरियों तव्हांखे शांतिधाम में वठी वेंदासीं। मालिक आहिनि न। शांतिधाम वञी करे पोइ ईंदासीं सुखधाम में पाठ वॼाइण। असां शांतिधाम वेंदासीं त सभु धर्म वारा शांतिधाम में वेंदा।
असां शांतिधाम में वेंदासीं त बाक़ी सभु धर्म वारा बि शांतिधाम में वेंदा, है न। पहिरियों असां वेंदासीं शांतिधाम में, पोइ असांजे राज्य में अचण वारी आत्मायूं ईंदियूं, पोइ ॿिया भक्ति मार्ग वारा बि अची वेंदा, ॿिया धर्म वारा बि अची वेंदा। जंहिंसां वरसो पाइणो हूंदो आहे उनखे यादि करिणो हूंदो आहे न। ॿार ॼाणंदा आहिनि वरसो मिली वियो त पोइ बाप जी यादि भुलिजी वेंदी। वरसो ॾाढो सहज रीति मिलंदो आहे, वरसो ॾाढो सहज रीति मिलंदो आहे। बाबा सम्मुख चईंदा आहिनि, मिठे ॿार तव्हांजो जो बि हद जो संबंध आहे उहो सभु भुलिजी वञो। वरसो बाबा चवनि था हाणे कोई बि नयो संबंध न जोड़णो। अगरि कोई बि संबंध जोड़ंदा त पोइ हुननि खे भुलिजणो पवंदो। सम्झो ॿार पैदा थियो त बि मुसीबत थी वई, एक्स्ट्रा यादि वधी वई। बाबा चईंदा आहिनि सभिनि खे भुलिजी हिक खे यादि करो, उहो ई असांजो माता पिता टीचर गुरु आदि सभु कुझु आहे। हिकु बाप जा ॿार असां सभु भाउ भेण आहियूं, चाचा मामा आदि जो कोई संबंध न आहे, इहे हिकु ई संबंध आहे। जबकि भाउ भेणनि जो संबंध ई रहंदो आहे न। हिते बि असांजो शिव बाबा, ब्रह्मा मां या ब्रह्मा बाबा मम्मा ऐं बाक़ी सभु असां भाउ भेण थी वियासीं। ब्रह्मा जा ॿार शिव बाबा जा ॿार बि आहिनि त पोतरा पोतरियूं थी विया न। इहे त पको बुद्धि में यादि रहंदो आहे न, नंबरवार पुरुषार्थ अनुसार। त शिव बाबा जा सभु पोतरा पोतरियूं थी वियासीं। सुदर्शन चक्रधारी तव्हां ॿार हलंदे फिरंदे ठहींदा आहियो। तव्हां ॿार हिन समय चैतन्य लाइट हाउस आहियो। तव्हांजे हिकु अख में मुक्तिधाम, ॿिए अख में जीवन मुक्तिधाम आहे। उहो लाइट हाउस जड़ हूंदो आहे, तव्हां आहियो चैतन्य। तव्हांखे ज्ञान जो नेत्र मिलियो आहे, तव्हां ज्ञानवान ठही सभिनि खे रास्तो ॾेखारींदा आहियो। बाबा बि तव्हांखे पढ़ाइनि था, तव्हां ॼाणंदा आहियो इहे दुखधाम आहे। असां संगम ते आहियूं, बाक़ी सॼी दुनिया कलयुग में आहे। संगम ते बाप ॿारनि सां गॾु वेठा आहिनि न। ॾिसो जंहिंजो बि बुद्धि योग बाबा सां गॾु आहे, जीअं आत्मा बि बाबा खे पहचानियो आहे, है न। पहचानणु अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन अगरि जेका हाणे बि बाबा जे संग न आहिनि बुद्धि बल द्वारा, त उहे जीअं कलयुग में ई आहिनि। बाबा चईंदा आहिनि न, अगरि मुंहिंजी श्रीमत जे अनुसार मूंखे यादि करे कर्म न कयो त पाप कर्म थी वेंदो। त जंहिंजो बुद्धि योग बाबा सां गॾु आहे त उहो सम्झो कि उहे संगम युग ते आहिनि, बाक़ी सभु कलयुग में आहिनि। पोइ उहो कॾहिं कॾहिं संगम युग, कॾहिं कॾहिं कलयुग, कॾहिं कॾहिं संगम युग, कॾहिं कॾहिं कलयुग। त बाबा चवनि था कि बाक़ी सॼी दुनिया कलयुग में आहे। संगम ते बाप ॿारनि सां गॾु वेही ॻाल्हियूं कंदा आहिनि ऐं ॿार ई हिते ईंदा आहिनि। कोई लिखंदा आहिनि बाबा फलाणे खे वठी अचूं, बाबा चईंदो अच्छा गुण उठाईंदो, शायदि ते लॻी वेंदो। त बाबा खे बि तरस पवंदो आहे न, रहम ईंदो आहे, थी सघंदो आहे कल्याण थी वञे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो इहे पुरुषोत्तम संगम युग आहे। हिन समय तव्हां पुरुषोत्तम ठहींदा आहियो। कलयुग में सभु कनिष्ठ पुरुष आहिनि। तव्हां उत्तम पुरुष लक्ष्मी नारायण खे नमन कंदा आहिनि, है न। कलयुग में सभु कनिष्ठ पुरुष आहिनि। सत्युग में कोई बि कंहिंखे नमन न कंदो। हितां जी सभु ॻाल्हियूं हुते हूंदियूं न। इहे बि ॻाल्हि बाबा सम्झाईंदा आहिनि। सुठी रीति बाप जी यादि में रही सर्विस करणी आहे, है न। सुठी रीति बाप जी यादि में रही करे सर्विस करणी आहे त अॻियां हली तव्हांखे साक्षात्कार बि थींदा। तव्हां कोई जी बि भक्ति आदि न कंदा आहियो। सुठी रीति बाप जी यादि में रही करे सर्विस कंदा त अॻियां हली साक्षात्कार बि थींदो।
तव्हां कोई जी बि भक्ति आदि न कंदा आहियो, तव्हांखे बाप सिर्फ़ु पढ़ाईंदा आहिनि। घर वेठे आप ई साक्षात्कार आदि थींदो रहंदो आहे। ॾाढनि खे ब्रह्मा जो साक्षात्कार थींदो आहे। उन्हनि खे साक्षात्कार जे लाइ कोई पुरुषार्थ न कंदा आहिनि, है न। उहो साक्षात्कार जे लाइ कोई पुरुषार्थ न कंदा आहिनि, लेकिन जंहिंजो पाठ हूंदो उनखे साक्षात्कार थी वेंदो। बेहद जो बाबा इन्हनि द्वारा शिव बाबा साक्षात्कार कराईंदा आहिनि। भक्ति मार्ग में बि जो जंहिंजी भावना रखंदा आहिनि उन्हनि खे साक्षात्कार थींदो आहे न। हाणे तव्हांजी भावना सभिनि खां ऊच ते ऊच बाप में आहे, जो बग़ैर महिनत बाबा साक्षात्कार कराईंदा रहंदा आहिनि। शुरू में केतिरो ध्यान में वेंदा हुया, त असांजी भावना अगरि बाबा में आहे त बाबा असांखे अञा बि सत्युग जो साक्षात्कार कराईंदा रहंदा। शुरू में ध्यान में वेंदा हुया, आप ई आपस में वेही ध्यान में हली वेंदा हुया। कोई भक्ति थोरी कई। ॿार कॾहिं भक्ति कंदा आहिनि छा? जीअं हिकु खेल थी वेंदो आहे न, हलो वैकुंठ में हलूं, हिक ॿ खे ॾिसंदे हली वेंदा आहिनि। जो कुझु बि पास्ट थियो उहो पोइ रिपीट कंदा। तव्हां ॼाणंदा आहियो असां ई हिन धर्म जा हुयासीं। सत्युग में पहिरियों इहो धर्म आहे। इन्हनि में ॾाढो ई सुख आहे। पोइ धीरे धीरे कलायूं कम थींदी वेंदियूं। जो सुख नए मकान में हूंदो उहा पुराणे में न हूंदो। जो सुख नए मकान में आहे उहो पुराणे में न आहे। थोरे समय खां पोइ उहो भपको कम थी वेंदो है न। स्वर्ग ऐं नर्क में त ॾाढो फ़र्क़ु आहे न। काथे स्वर्ग, काथे इहा नर्क। तव्हां ख़ुशी में रहंदा आहियो, इहे बि ॼाणंदा आहियो। बाबा जी यादि बि पकी ठहिरंदी। असां आत्मायूं आहियूं, इहे भुलिजी वेंदा आहियूं त देह अभिमान में अची वेंदा आहियूं, है न। काथे तव्हां स्वर्ग में, काथे नर्क में। तव्हां ख़ुशी में रहंदा आहियो, इहे बि ॼाणंदा आहियो। बाप जी यादि बि पकी ठहिरंदी। हिते वेठा आहियो त बि कोशिशि करणी आहे पंहिंजे खे आत्मा निश्चय करो त बाबा जी यादि बि रहंदी। देह में अचण सां पोइ देह जे संबंध आदि यादि ईंदा। इहे हिकु लॉ आहे। तव्हां ॻाईंदा बि आहियो, मुंहिंजो त हिकु ॿियो न कोई। बाबा सां बलियारी वेंदासीं। उहा हाणे समय आहे। हिक ॿ खे हिक खे ई यादि करिणो आहे। हिक ॿ खे न, हिक खे ई यादि करिणो आहे। त उहो जेको गायन आहे, बलियारी वञूं तव्हां ते, त उहो हाणे समय आहे। अखियुनि सां भल कंहिंखे बि ॾिसो, घुमो फिरो, सिर्फ़ु आत्मा खे, बाप खे यादि करिणो आहे। बाबा जी ने साक्षी ऐं साथीपन जो अभ्यास करो। शरीर निर्वार्थ कर्म बि करिणो आहे न, परंतु हथ सां कमु कंदे दिलि बाप जी तरफ़ रहे। आत्मा खे पंहिंजे माशूक खे यादि करिणो आहे। कोई जी कंहिं सखी सां प्रीत थी वेंदी आहे त पोइ हुनजी यादि ठहिरंदी आहे। पोइ उहा रग टुटण में मुश्किल थी वेंदी आहे। पुछंदा आहिनि बाबा इहे छा आहे? अरे तव्हां नाम रूप में छो फंसदा आहियो? हिकु त तव्हां देह अभिमानी ठहींदा आहियो, ॿियो तव्हांजो कोई पास्ट जो हिसाब किताब आहे उहो धोखो ॾींदो है न। बाप चईंदा आहिनि हिन अखियुनि सां जो कुझु ॾिसंदा आहियो हुन में बुद्धि न वञे। हिन ॿिनि अखियुनि सां ॾिसंदे हुए बि पंहिंजी टी अख हमेशह खुली रहे। टी अख खुली रहंदी त शिव बाबा बि आपे यादि ईंदो। तव्हांजी बुद्धि में इहा रहे कि असांखे शिव बाबा पढ़ाईंदा आहिनि। अहिड़ा ॾाढा ॿार आहिनि जो हिते वेठा बि बाप खे कॾहिं भुलिजंदा न आहिनि। बाबा खे कॾहिं यादि ई न कंदा आहिनि। मधुबन घर में वेही, सेंटर बाबा जी घर में वेही करे कॾहिं बाबा खे यादि ई न कंदा आहिनि न। ॾिसो सेंटर ते या मधुबन में रहण वारनि खे त सदा यादि रहे कि असां कंहिंजे घर रहूं था, है न। देहवान में अची वेंदा आहिनि त सोचंदा आहिनि दीदी दादी फलानो भाउ इहो उहो, हा। लेकिन उहो सोचनि मां शिव बाबा जे घर में वेठी आहे। कोई बि ॻाल्हि हुजे, कुझु बि प्रॉब्लम हुजे,
सभु कुझु शिव बाबा खे ॿुधाइणो आहे। शिव बाबा जेका नियम मर्यादा ॿुधाया अथई हुन मर्यादाउनि में रही करे कमु करिणो आहे। कई त हिते वेठे बि यादि में रही न सघंदा आहिनि, त पंहिंजे खे ॾिसणो खपे असां केतिरो शिव बाबा खे यादि कंदा आहियूं, न त चाट में रोलो पइजी वेंदो। भॻवानु चईंदा आहिनि मिठे ॿार मूंखे यादि करो, पंहिंजे वटि नोट करो, जॾहिं चाहे यादि में वेही रहो, रोटी खाई करे चकर लॻायो, 10-15 मिंट अची करे वियो यादि में ईशू जी। हिते गोरख धंधो त आहे न बाबा जी घर, पोइ बि जो कामकाज छॾे करे आया आहिनि उहो कोई जी ॿुधी में ईंदो रहंदो आहे। ॾाढी वॾी ज़बरदस्त मंज़िल आहे, तॾहिं बाबा चईंदा आहिनि पंहिंजे खे जांच करो, इहे तव्हांजो मोस्ट वैल्यूएबल टाइम। भक्ति मार्ग में तव्हां केतिरो टाइम वेस्ट कयो, भक्ति मार्ग में तव्हां केतिरो टाइम वेस्ट कयो। हाणे असांजो मोस्ट वैल्यूएबल टाइम दिन प्रतिदिन गिरदा ई रहंदा आहिनि। श्री कृष्ण जो दीदार थियो ॾाढी ख़ुशी थी वेंदी आहे, मिलंदो त कुझु न आहे, बाबा जो वरसो त हिकु बार ई मिलंदो आहे। हाणे बाबा चईंदा आहिनि मुंहिंजी यादि में रहो त तव्हांजे जन्म जन्मांतर जा पाप मिटजी वेंदा। स्वर्ग जो पासपोर्ट उन ॿारनि खे मिलंदो आहे जो बाबा जी यादि में रही करे विक्रम विनाश करे कर्मातीत अवस्था खे पाईंदा आहिनि। कर्मातीत अवस्था अर्थात हिकु बाप ॿियो न कोई, न त ॾाढी सजायूं खाइणी पवंदी। बाबा ऐं ॿिया बि राय ॾींदा आहिनि पंहिंजे ताज व तख़्त जो फ़ोटो पंहिंजे पॉकेट में रखी ॾियो त यादि रहंदी। इन्हनि सां असां इहे ठाहींदा आहियूं, मतिलबु बाबा जी यादि में रही करे असां इहे ठाहींदा आहियूं। जेतिरो ॾिसंदव ओतिरो यादि कंदव, पोइ हुन में बि मोह लॻी वेंदो। असां इहे ठहूं था, नर सां नारायण चित्र ॾिसी करे ख़ुशी थींदी आहे न, शिव बाबा जी यादि ईंदी। इहा सभु पुरुषार्थ जी युक्तियूं बाबा ॿुधाइनि था। कोई सां बि तव्हां पुछो सत्यनारायण जी कथा ॿुधण सां छा थींदो। कोई सां बि तव्हां पुछी सघंदा आहियो सत्यनारायण जी कथा ॿुधण सां छा थींदो। असांजो बाबा असांखे सत्यनारायण जी कथा ॿुधाईंदा आहिनि, कीअं 84 जन्म वरिता, इहे बि हिसाब त खपे न, सभु त 84 जन्म न वठंदा। दुनिया खे त कुझु बि पतो न आहे, ईअं ई मुख सां सिर्फ़ु चई ॾींदा आहिनि। कि बाबा असांखे सत्यनारायण जी कथा ॿुधण सां छा चईंदा आहिनि, है न, उन सां फ़ाइदो छा थींदो आहे, इहे त उन्हनि खे पतो न आहे, उहे त कंदा ई रहंदा आहिनि। हाणे असांखे बाबा ॿुधाईंदा आहिनि सत्यनारायण जी कथा, मतिलबु 84 जन्मनि जी कहानी उन्हनि खे ॿुधायो। मतिलबु कूड़ो नारायण कीअं सत्य ठहियो, कीअं सत्य खां पोइ कूड़ो ठहियो, त 84 जन्मनि जी कहानी ॿुधाइणी वेंदी न। उहो त ईअं ई मुख सां चई ॾींदा आहिनि, हिनखे चइबो आहे थियोरिटिकल, असांजो आहे प्रैक्टिकल। हाणे जो थिए थो उन्हनि खे पोइ भक्ति मार्ग में उन्हनि जो पोइ पुस्तक वेही ठाहींदा आहिनि, त सुदर्शन चक्रधारी ठही करे विष्णुपुरी में ईंदा आहिनि। इहे नई ॻाल्हियूं आहिनि। रावण राज्य कूड़खंड, सिर्फ़ु सचखंड राम राज्य थींदो। चित्रनि में ॾाढो क्लियर आहे। हाणे हिन पुराणी दुनिया जो अंत आहे, 5000 वर्ष पहिरियों बि विनाश थियो हुयो न। साइंसदान जो बि आहिनि उन्हनि खे ख़्याल में ईंदो आहे कि असांखे कोई प्रेरक आहे असांजो, जो असां इहे सभु कंदा रहंदा आहियूं, है न। साइंस वारा चईंदा आहिनि कि असांखे कोई अंदरि प्रेरणा थो ॾिए, सम्झंदा बि आहिनि असां इहे कंदासीं त हिन सां सभु ख़तमु थी वेंदो, परंतु परवश आहिनि भई असांखे पतो आहे विनाश त थींदो ई सही। त बाबा चईंदा आहिनि कि मां ई हुननि खे प्रेरणा ॾींदो आहे
या असां द्वारा बाबा प्रेरणा ॾिलाईंदा आहिनि कि अहिड़ो कुझु ठाहे जंहिंसां किरियो सभु ख़तमु। त बाबा चईंदा आहिनि कि उहो त चईंदा आहिनि असां परवश आहियूं, डर बि लॻंदो आहे। सम्झंदा आहिनि घर वेठे हिकु बम छॾऊं सभु ख़तमु, एरोप्लेन पेट्रोल आदि जी बि दरकार न रहे, विनाश त ज़रूरु थियणो ई आहे। नई दुनिया सत्युग हुयो, क्राइस्ट जी 3000 वर्ष पहिरियों स्वर्ग हुयो, पोइ हाणे स्वर्ग जी स्थापना थिए थी। अॻियां हली सम्झंदा त ॼाणंदा आहियो स्थापना त ज़रूरु थियणी आहे, हिन में पाई जो बि संशय न आहे, है न? आहे संशय, चेक करो, ये ड्रामो हलंदो रहंदो आहे। कल्प पहिरियों मुआफ़िक ड्रामो ज़रूरु पुरुषार्थ कराईंदा, ईअं बि न जो ड्रामा में हूंदो सो थींदो। पुछंदा आहिनि पुरुषार्थ वॾो या प्रारब्ध वॾी? पुरुषार्थ वॾो, छो जी पुरुषार्थ सां ई प्रारब्ध ठहींदी। पुरुषार्थ बग़ैर कॾहिं कोई रही न सघे। तव्हां पुरुषार्थ कंदा आहियो न? काथां खां ॿार ईंदा आहिनि, पुरुषार्थ कंदा आहिनि, चईंदा आहिनि बाबा असां भुलिजी वेंदा आहियूं। अरे शिव बाबा जो तव्हांखे चईंदा आहिनि मूंखे यादि करो, के चईंदा आहिनि? मुझ आत्मा खे चईंदा आहिनि न, बाप आत्माउनि सां ई ॻाल्हाईंदा आहिनि। शिव बाबा ई पतित पावन आहे, इहा आत्मा बि ॿुधंदी आहे, उन्हनि सां ॿुधंदी आहे। तव्हां ॿारनि खे पको निश्चय रहणो खपे कि बेहद जो बाप असांखे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि। उहा आहे ऊच ते ऊच, प्यारे ते प्यारो असांजो शिव बाबा। भक्ति मार्ग में उन्हनि खे यादि कंदा आया आहियूं, ॻाईंदा बि आहिनि न, तव्हांजी गत मत न्यारी, त ज़रूरु मत ॾींदा आहिनि न बाबा। हाणे तव्हांजी ॿुद्धि में आहे, एतिरा सभु मनुष्य मात्र वापसि घर वेंदा। वीचार करो केतिरी आत्मायूं आहिनि, सभिनि जो सीजड़ो आहे न, सभु आत्मायूं पोइ नंबरवार वञी करे मथे वेंदियूं। क्लास ट्रांसफ़र थींदो आहे त नंबरवार वेंदा आहिनि न, तव्हां बि नंबरवार वेंदा आहियो। नंढी बिंदी आत्मा नंबरवार वञी करे पोइ नंबरवार ईंदी पंहिंजो पार्ट वॼाइण, है न? नंबरवार सभी आत्मायूं मथे वेंदियूं, पोइ नंबरवार ईंदियूं पार्ट वॼाइण, है न? त ये रुद्र माला आहे। बाबा चईंदा आहिनि एतिरी करोड़ आत्माउनि जी मुंहिंजी माला आहे न, मथे में फूल आहे, पोइ पार्ट वॼाइण लाइ सभु हिते ई आया आहिनि। ये ड्रामो ठहियलु आहे। चइबो बि आहे न ठहियलु इहे ड्रामो आहे। कीअं ड्रामो हलंदो आहे सो तव्हां ॼाणंदा आहियो। कीअं इहे ड्रामो ठहींदो आहे सो तव्हां ॼाणंदा आहियो। सभिनि खे इहे ई ॿुधायो कि पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो त तव्हांजा सभु विक्रम विनाश थी वेंदा, पोइ तव्हां हली वेंदव पंहिंजे घर। ये महिनत आहे, सभिनि खे रास्तो ॿुधाइणु तव्हांजो फ़र्ज़ु आहे। तव्हां कोई देहदारी में न फसाईंदा आहियो। बाबा त चईंदा आहिनि मूंखे यादि करो त पाप भस्म थी वेंदा। बाबा डायरेक्शन ॾींदा आहिनि, सो त करिणो पवंदो न। पुछण सां छा थींदो, कीअं बि करे यादि ज़रूरु करो। हिन में बाबा छा कृपा कंदा? यादि तव्हांखे करिणो आहे, वरसो तव्हांखे वठिणो आहे न। बाप स्वर्ग जो रचयिता आहे त ज़रूरु स्वर्ग जो वरसो मिलंदो न, है न? हाणे तव्हां ॼाणंदा आहियो ये झाड़ पुरानो थी वियो आहे, इन करे हिन पुराणी दुनिया सां वैराग्य आहे। इनखे चइबो आहे बेहद जो वैराग्य। हाणे त बसि पंहिंजो शांतीराम ऐं सुखदाम यादि रहे। उहा हठयोगिन जो हद जो वैराग्य आहे, इहा बेहद जो वैराग्य उहा न सिखलाए सघनि।
बेहद जो वैरागी वारा पोइ हद जो वैराग्य हद जो कीअं सिखलाईंदा। हाणे बाप चईंदा आहिनि सिकी लधा ॿार तव्हां बि चईंदा आहियो केतिरो सिकी लधो असांजो शिव बाबा आहे। 63 जन्म बाप खे यादि कयो, बसि असांजो त हिकु बाप, ॿियो न कोई। अच्छा, मीठी मीठी सिकी लधे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य साथ स्वर्ग में वञण जो पासपोर्ट वठण लाइ बाबा जी यादि सां पंहिंजे विक्रमनि जो विनाश करे कर्मातीत अवस्था पाइणी आहे। कर्मातीत अवस्था अर्थात निंदा स्तुति मान अपमान जय पराजय ठंडी गर्मी खट्टो मिठो सभ में हिकु बाप जी यादि रहे। सजाइनि सां बचण जो पुरुषार्थ करणो। सजाइनि सां बचण जो पुरुषार्थ करणो आहे। ॿियो आहे ज्ञानवान ठही सभिनि खे रास्तो ॿुधाइणो आहे। चैतन्य लाइट हाउस ठहिणो न, ज्ञानवान ठही करे सभिनि खे रास्तो ॿुधायो। चैतन्य लाइट हाउस ठहो। हिकु अख में शांतिधाम, ॿिए अख में सुखधाम। हिन दुखधाम खे भुलिजंदा वञो। वरदाना हर आत्मा खे ऊंच उठाइण जी भावना सां रिगार्ड ॾियण वारा शुभ चिंतक ठहो। हर आत्मा जे प्रति श्रेष्ठ भावना अर्थात ऊंच उठाइण जी ऐं अॻियां वधाइण जी भावना रखणु अर्थात शुभ चिंतक ठहिणु। पंहिंजी शुभ वृत्ति सां शुभ चिंतक स्थिति सां अन्यनि जे अवगुणनि खे बि परिवर्तन कर। कंहिंजी बि कमज़ोरी व अवगुण खे पंहिंजी कमज़ोरी समझ वर्णन करण जे बजाए फैलाइण जे बजाए समाइणो परिवर्तन करणु, इहे ई रिगार्ड ॾियणु। केॾी वॾी ॻाल्हि आहे। ॾिसो, हिकु त अंदरि भावना हुजे हर आत्मा खे ऊचो उठाइणो अॻियां वधाइण जो। ॿियो पंहिंजी शुभ वृत्ति शुभ चिंतक सां ठही ॿियनि जे अवगुणनि खे परिवर्तन करो। कंहिंमें जो बि अवगुण आहे उनखे परिवर्तन करो। कंहिंजी बि कमज़ोरी व अवगुणनि खे पंहिंजी कमज़ोरी समझ वर्णन न करो। फैलायो न, उनखे समायो परिवर्तन करो। उन्हनि जी कमज़ोरियुनि खे उन लाइ शक्ति ॾियो। इहे जीअं उनखे तव्हां रिगार्ड था ॾियो। वॾी ॻाल्हि खे नंढी ॻाल्हि ठाहिणो, दिलि शिकस्त खे शक्तिवान ठाहिणो आहे। उन्हनि जे संग जे रंग में न अचिणो आहे। इहे न उन्हनि जे दुख में असां बि दुखी थी वञूं, उन्हनि जी परेशानी में असां बि परेशान थी वञूं। असांखे उन्हनि खे शक्तिशाली ठाहिणो आहे, परिवर्तन करिणो आहे। उन्हनि सदा उन्हनि जे ई उमंग उत्साह में उन्हनि खे ई उमंग उत्साह में लाइणो आहे। इहे रिगार्ड आहे। सदा उन्हनि खे ई उमंग उत्साह में लाइण, इहा रिगार्ड आहे। उन्हनि खे बि अहिड़ो रिगार्ड ॾियण वारा शुभ चिंतक ठहो। ॿियनि खे अॻियां वधाइण, ॿियनि जी कमज़ोरियुनि खे ढके करे उन्हनि खे शुभभावना शुभकामना ॾेई करे परिवर्तन करायो। के माण्हू चिल्लाईंदा आहिनि, ॾिसी ईअं थो करे सुधार, लेकिन ईअं चिल्लाए न करे बाबा खे ॿुधाए करे उनखे शक्ति ॾियो, साथ ॾियो, त उहा परिवर्तन थींदा। इहे थियो रिगार्ड ॾियणु। स्लोगन आहे त्याग जो भाग्य समाप्त करण वारे पुराने स्वभाव संस्कार। त्याग जो भाग्य समाप्त करण वारा पुराणो स्वभाव संस्कार आहे। हिन करे हिन जो बि त्याग करो। पुराणे स्वभाव संस्कारनि जे कारण असांजो भाग्य बि ख़तमु थी सघंदो आहे। हिन करे त्याग जो भाग्य समाप्त करण वारा पुराणा स्वभाव संस्कार आहे। हिन करे हिननि जो बि त्याग करो।
अव्यक्त इशारो आत्मिक स्थिति में स्थित रहण जो अभ्यास करो, अंतर्मुखी ठहो। जीअं ब्रह्मा बाबा एकांत प्रिय थियण जे कारण सदा अंतर्मुखी रहिया। मां आत्मा आहियां, मां आत्मा आहियां, ये पाठ पक्को कयूं। जे कारण उहे स्वयं बि सदा शांति ऐं सुख जे सागर में समायल रहिया ऐं अन्य आत्माउनि खे बि पंहिंजे शुभ संकल्प ऐं वाइब्रेशन द्वारा पंहिंजे शुद्ध संकल्प ऐं वाइब्रेशन द्वारा, वृत्ति द्वारा, बोल द्वारा, संबंध संपर्क द्वारा शांति जी ऐं सुख जी अनुभूति कराईंदा रहिया। ब्रह्मा बाबा है न, स्वयं बि सदा शांत ऐं सुख जे सागर में समाया रहिया, अन्यनि खे बि पंहिंजे शुद्ध संकल्प ऐं वाइब्रेशन द्वारा अनुभूति कराईंदा रहिया। त ईअं असांखे बि फॉलो फादर करिणो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।